ड्रामा सीरियल दुलाब जी एक बेहतरीन अपडेट था असां शेयर कंदासीं। दोस्तों मैं तव्हांखे ॿुधाईंदो हलां हाणे शाहनवाज़ खान केॾी चाल खेॾी चुको आहे तव्हांखे त ख़बर आहे। पोइ किस्त में मां तव्हांखे ॿुधायो शाहनवाज़ खान वॾी चाल खेॾंदो। हाणे शाहनवाज़ खान दोस्तों इन चाल खे कामयाबु करण जे लाइ रहसन ककरवारनि सां गॾिजी वञी मंसूर खान जी औताक ते उन सां मिलंदो, उन खे प्रेशर ॾींदो छोकिरी वापसि कर, फलाण कर, टीर कर। मंसूर खान चवंदो मीर जाफ़र तोखे इन शइ जी चवण जी ज़रूरत न आहे, छोकिरी मां कल्ह बि वापसि कयां हा, मां अॼु बि वापसि कंदुसि, बिल्कुलु उन्हनि जी इज़त आहे, मां उन्हनि जे हवाले कंदुसि। लेकिन तूं उन्हनि सां गॾिजी आयो आहीं, छा तुंहिंजे ज़ोर ते मां इहा शइ वापसि नथो कयां, मां पंहिंजी इज़त ऐं आबरू जे करे ऐं उन जी इज़त बचाइण जे लाइ हीउ नंग उन्हनि जे हवाले कयां थो। बाक़ी रही ॻाल्हि इहा पुलिस वारी, पुलिस जो छापो मूं न आहे हणायो, इहो मीर जाफ़र तुंहिंजा कम आहिनि, सभु कम तूं कया आहिनि ऐं तूं इन शइ जो जेको आहे न फ़ाइदो वठणु चाहीं थो ऐं रहसन ऐं ककर वारनि खे मुंहिंजे ख़िलाफ़ु करणु चाहीं थो। रहसन ककर वारा इहा ई ॻाल्हि कंदासीं, ॿी का ॻाल्हि नथा ॿुधणु चाहियूं, इहो तूं ई कमु कयो आहे। मंसूर खान खे चवंदा असांखे नंग ॾे, हू चवंदो हीउ नंग पहिरियों हिन खे तव्हां भले साईं ते कसम खणो, हिन खे मारींदव कोन, इज़त सां रखंदव, इन जो रिश्तो वठणु मां पाण तव्हां ॾे हली ईंदुसि ऐं इन जो जेको आहे न मसइलो हल कंदुसि। बाक़ी रही ॻाल्हि इहा गद्दारी मूं न आहे कई, गद्दार तव्हां सां गॾु आहे, रहसन ऐं ककर वारनि खे मंसूर खान साफ़ साफ़ चवंदो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो रहां दोस्तो इहा चाल फ़िलहालु शाहनवाज़ खान जी कामयाबु थी चुकी आहे, अॻिते हली इहा चाल शाहनवाज़ खान जी घाटे में पवंदी। जॾहिं इहे एसएचओ बकदा शाहनवाज़ खान जे मथां, मंसूर खान पंहिंजे शहदान जे ज़रिए इन एसएचओ खे सटको ॾियारींदो, पोइ ख़बर पवंदी, उहे जॾहिं ॿुधाईंदा त हे कमु शाहनवाज़ खान जी चुर्च ते असां कयोसीं, पोइ शाहनवाज़ खान जा टायर ई निकिरी वेंदा। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते, जे वीडियो तव्हांखे सुठो लॻो आहे त महिरबानी करे असांखे ॾींदा इजाज़त, हिन वीडियो खे जेतिरो थी सघे पंहिंजे दोस्तनि प्यारनि मिठड़नि दोस्तनि भाइरनि ताईं लिंक इन जी शेयर कयो ऐं चैनल खे जे सब्सक्राइब न आहे कयो मथां सब्सक्राइब कयो ऐं हिन वीडियो खे लाइक कयो।